अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु सिंध असेंबली में मकानी निज़ाम वारो बिल सिंध लोकल गवर्नमेंट बिल 2013 पेश कयो वियो, जेको अक्सरियती राय सां मंज़ूर कयो वियो। सभिनी पार्टियुनि इन जी हिमायत कई, पर अपोज़िशन जी सभ खां वॾी जमात मुतहदा क़ौमी मूवमेंट इन बिल जी मुखालिफ़त कई ऐं इजलास जो वॉकआउट कयो, एहतजाज रिकॉर्ड करायो। नाज़रीन, जेको अॼु बिल पेश कयो वियो आहे सिंध लोकल गवर्नमेंट बिल 2013, इहो सिंध जे अवाम लाइ कीअं फ़ाइदेमंद थी सघे थो ऐं ॿियनि पार्टियुनि जी इन बारे में छा राय आहे, इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में जेके महिमान आहिनि, शहरियार ख़ान महर मुस्लिम लीग फंक्शनल जा MP। वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि डॉक्टर सोहराब सरकी, पीपल्स पार्टी जा MP। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम कढी आया प्रोग्राम में। शहरियार साहब, पहिरीं मां अव्हां खां पुछणु चाहींदमि त कीअं था ॾिसो अॼु जेको इहो बिल पेश थियो आहे, तव्हां सम्झो था त इन में जेके तरमीमूं कयूं वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि खां जेके तजवीज़ूं वरितियूं वयूं, उन खां पोइ में कुझु बहितरी अची सघी आहे, तव्हांजी पार्टी पारां इन खे कीअं थो ॾिठो वञे? जनरली असां सपोर्टर्स हुआसीं हिन सिस्टम जा। तव्हांखे यादि हूंदो 2012 में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे हिकिड़ो आंदो हुयो लोकल गवर्नमेंट सिस्टम, जंहिंखे सॼी सिंध रिजेक्ट कयो। उन में असांजी पार्टीअ जो लीडिंग रोल हुयो। असां हुकूमत जो हिसो हुयासीं, असां हुकूमत खां दार छॾियासीं, वज़ारतूं छॾियूंसीं, मीर साहिब हेॾो वॾो स्टैंड वरितो। तॾहिं खां ई असांजो इहो हुयो त 1979 वारे खे कुझु तरमीम करे पेश कयो। ऐं मां सम्झां थो त असांजी पार्टीअ जी, असांजी लीडरशिप जी हिन में सराहियो वियो आहे हिन शइ खे, त असांजे करे थियो आहे। ऐं असां हिन खे सपोर्ट था कयूं सिस्टम खे। अॼु असां असेंबलीअ में बि कयोसीं। कुझु तरमीम अञा हिन में रिक्वायर्ड आहिनि जेके हिन सिस्टम खे अञा बहितर थियूं करे सघनि। कुझु एक्सेप्ट बि कयूं आहिनि। अॼु त शायदि पहिरियों दफ़ो हुयो जो असांजी हिकिड़ी अमेंडमेंट एक्सेप्ट करी वई हाउस में, त जेको ॾाढो हिकिड़ो जमहूरी अंदाज़ हुयो, ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾिनो वियो सभिनी खे। बिल थोरो लेट ज़रूरु थियो, जेको न थियणु घुरिबो, बिल ॾियणु घुरिबो अॻु में। त अहिड़े क़िस्म जूं शयूं हिन में आहिनि। ऐं चंद तजावीज़ूं जेके असांजूं न आहियूं, रहिजी वियूं, उहे तजावीज़ असां वरी बि हिननि खे रिक्वेस्ट कंदासीं। छो जो करे सिस्टम रातो वाह न मेच्योर थी वेंदो आहे। हलंदो असांखे ख़बर पवंदो त हिन में छा बहितरी अची थी सघे, छा ख़राबु विद टाइम हुन में चेंजिस अॻिते बि अची थियूं सघनि। अमेंडमेंट्स लाइ एनी टाइम ओपन आहे। इहो अॼु गवर्नमेंट एक्सेप्ट बि कयो त हिन में अॻिते हली बि अमेंडमेंट्स थी थियूं सघनि। ज़रूरी न आहे त हिनखे हिते ई ख़तमु कयो। डॉक्टर साहब, सिंध सरकार पारां सभिनी पार्टियुनि खां, क़ौम पर धुरियुनि खां इन हवाले सां तजवीज़ूं घुरायूं वयूं। कहिड़ी कहिड़ी पार्टी पारां तजवीज़ूं ॾिनियूं वयूं ऐं कहिड़ियुनि पार्टियुनि जी तजवीज़ूं जेके आहिनि से तरमीम जी सूरत में शामिल कयूं वयूं? तक़रीबन सभिनी पार्टियुनि तजवीज़ां ॾिनियूं ऐं बाक़ी जेके पार्लियामेंट में जेके पार्टियूं आहिनि, जंहिंजा मेंबर आहिनि असेंबली जा, उन्हनि सभिनी खां मशवरो वरितो वियो ऐं सभु ऑन बोर्ड हुयूं। ऐं ॿिया मां तव्हांखे ॿुधायां त MQM हिन में बाइकाट न कयो। MQM आख़िर ताईं वेठी रही। ॿियो बिल आयो जंहिं ते उहो उन ते बाइकाट करे विया। बाक़ी MQM हुन जे मुखालफ़त में वोट ज़रूरु कयो। बाक़ी जेके पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग फंक्शनल आहे ऐं ॿियो तहरीक इंसाफ़ आहे, उन्हनि सभिनी हिन बिल जी हिमायत कई। MQM हे पोएं दफ़े त जॾहिं को 79 वारो वरी बहाल थियो त पना फाड़ियूं, गोड़ कयूं, शहरियार ख़ान बि हुन। पर MQM पारां हिन बिल जी हिमायत बि त न कई वई आहे। हिमायत न कई वई, मतिलबु उन में MQM वेठी रही, उन माने बाइकाट न कयो। बाइकाट वरी ॿियो जेको बिल उन ते कयईं। बाक़ी जेतिरे ताईं तालुक़ु आहे त सिंध जी भलाई जे लाइ ऐं सिंध जे चङे जे लाइ तमामु सुठो निज़ाम आहे। उन में कंसल्टेशन कई वई आहे ऐं ईअं न आहे त इन खे एतिरो जल्दी उजलत में इन खे पास कयो वियो आहे। इहो पंहिंजी जाइ ते ज़रूरु इहा ॻाल्हि आहे त हिन में सुप्रीम कोर्ट जो बि हुयो त जल्दी इन खे पास कयो वञे। पर लोकल गवर्नमेंट जो जेको इशू रहियो आहे पाकिस्तान जे अंदरि शुरू खां वठी तमामु हिकिड़ो क्रिटिकल रहियो आहे। पर उन में हाणे असां जेतिरो थी सघियो आहे उनखे बहितर करे असां उनखे पेश कयो आहे। अच्छा डॉक्टर साहब, बल्दियाती निज़ाम जे क़ानूनी मसवदे जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी मुख़्तलिफ़ राय छो रही आहे? जीअं अॻु में बि जेको आहे सो कुझु पार्टियुनि जे पारां जेको सिंध जे निज़ाम जो ख़िलाफ़ु आयो हो त उन जी मुखालिफ़त कई वई। वरी अॼु जॾहिं सभु पार्टियूं उन ते मुतफ़िक़ थियूं त हिन में कुझु बहितरी आई आहे, हिन में कुझु तजवीज़ूं जेके शामिल कयूं वयूं, त वरी ॿी पार्टी पारां हिन जी मुखालिफ़त कई वई। जॾहिं त सभु पार्टियूं इहो ई चवंदियूं रहियूं आहिनि त अहिड़ो निज़ाम आणिजे जेको अवाम खे फ़ाइदो ॾेई सघे। पोइ सभु पार्टियूं हिन ते मुतफ़िक़ बि न थियूं। मसइलो इहो आहे त तव्हां पाण ख़बर आहे त अॻे हमेशह हर को इहो चवंदो आहे पाकिस्तान जे अंदरि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हुजे। ऐं ॿियो वरी जीअं हाणे एरियाज़ आहिनि, असांजी जेकी कॉन्स्टिट्यूंसी आहे उहा पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी आहे। MQM उहा हिकिड़ी हितां जी नुमाइंदगी करे थी, कराची ऐं कुझु शहरी हैदराबाद वग़ैरह जी। त उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी उन्हनि जे जेके आहिनि उन्हनि जी सोच आहे।
उहे ईअं मतिलबु उन सोच में एतिरो अॻे वधी वञनि था, उहे ईअं चवनि था त अहिड़ो निज़ाम थिए त हिते माना असां एतिरो पावरफुल हुजऊं त माना हिते माना हर शइ असांखे हुजे, माना उन में उनजो को प्रोविंशियल गवर्नमेंट जो को किरदारु न हुजे। उन में जेके बि मेंबर हुया या जेके बि सियासतदान आहे, जॾहिं अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि उन्हनि कई त उन्हनि में पूरे सिंध सरापा एहतजाज थी ऐं सभिनी मुखालफ़त कई, सभिनी पार्टियुनि। असां इहा ई ॻाल्हि कयूं था त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां त जेकी आहे इन जी जेकी मदर जेकी आहे असेंबली या सभु जेके पावर्स आहिनि उहे सिंध असेंबली खे हुजणु खपनि। बाक़ी डिसेंट्रलाइज़ जेके उन्हनि जा जेके पूरी दुनिया में राइज आहे, जेको निज़ाम जेको सिस्टम पूरी दुनिया में ॾिनल आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज़ में उन में जेके उन्हनि जा जेके आहिनि सिस्टम या जेको उनजे कमु करण जो जेको तरीक़ेकार आहे, उहो बलदियाती जेको निज़ाम आहे उहो सदा उन्हनि खे उहे पावर्स मिलणु खपनि। डेवलपमेंट उहे पंहिंजी कराए सघनि था। उन खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ऑलरेडी अॻे उन्हनि खे मिलियल आहिनि बलदियात में। हे जेके आहिनि एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेके आहिनि कुझु पावर्स जेके आहिनि उहे डिमांड करनि पिया त उते पंहिंजी पुलिस हुजे, पाण अपॉइंटमेंट कयूं, लैंड जेके आहिनि उहे पाण असां अलॉट कयूं ऐं एब्सोल्यूट पावर हुजनि। माना चीफ मिनिस्टर या ख़ुदा न ख़ास्ता सिंध असेंबली या चीफ मिनिस्टर उन जी का माना एतिरा पावर्स उन वटि न हुजनि जेतिरा हेठि सतह ते हुजनि। उन में त हिकिड़ी वरी पोइ ईअं सम्झो त हिकु ज़िले में या हिकु शहर में नंढी हुकूमत क़ाइमु थी वेंदी। असां इन जे करे मुखालफ़त कयूं पिया। शहर साहब, तव्हां हिन ते छा चवंदो? मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी मुख़्तलिफ़ सोच छो रही आहे, जॾहिं त सभई पार्टियूं इहो ई दावा कनि थियूं त असां अहिड़ो बिल आणणु चाहियूं था जंहिंसां आवाम खे फ़ाइदो थिए? ॾिसो, मुख़्तलिफ़ पार्टीज़ जी डिमांड ज़रूरु रहियूं आहिनि। हर को पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां हिन सिस्टम खे ॾिसे थो। असांजा जनरली पंहिंजे एरियाज़ खे ॾिसूं था त असांखे इहे सिस्टम सूट थो करे। मुतहिदा जेका हिन सिस्टम खे अपोज़ थी करे, मुतहिदा जी शुरूअ खां तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी पॉलिसी रही आहे त असांखे कोई बि पावर मिले, कोई बि डिपार्टमेंट कमु मिले त उहो एब्सोल्यूटली असांखे मिले। उन सां न पोइ को इंटरफियर करे, न को उनजे माण्हू वेझो अचे, असां अल्टीमेट अथॉरिटी हुजूं। जेको लास्ट सिस्टम में ॾिनो वियो हुयो 2012 वारो, मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी जाइ ते होस्ट ॿियो कयो हुयो, तव्हांजो ई प्रोग्राम हुयो। उन में तंहिं महिल बि इहा ई ॻाल्हि थी त उहो पावर्स अहिड़े क़िस्म जा ॾिना विया मेयर खे कराचीअ लाइ, जेको ईअं पियो फील थिए त ॼण हिकु स्टेट विद इन स्टेट आहे, को अलॻि प्रोविंस आहे। अहिड़े क़िस्म जा पावर्स हुया त हो पंहिंजो ईअं हिकिड़ो इंडिपेंडेंट तरीक़ेकार था चाहिनि, जेको असांखे फील थो थिए उन्हनि जे रवैये मां या ॻाल्हाइण मां, जेको ॿी सॼी सिंध जी इहा ख़्वाहिश न आहे। त मेजॉरिटी ज़ाहिर आहे रूल कंदी। हाणे अगरि गवर्नमेंट खे असांजी सपोर्ट न बि हुजे, मुस्लिम लीग फंक्शनल जी या मुस्लिम लीग नवाज़ जी, तॾहिं बि इहे पंहिंजो इहो बिल पास करे पिया सघनि। पर हिकिड़ी चङी प्रेसिडेंस रखियो वियो आईंदा अचण लाइ बि, त पार्टी सां सलाह कई वई पॉलिसीअ तहत। अच्छा शहर साहब, छा मुस्लिम लीग फंक्शनल पारां इहा तजवीज़ ॾिनी वई हुई त बलदियाती चूंडूं गैर जमाती बुनियादनि ते थियनि? जी बिल्कुलु, इहा कई वई। असां इन ते अमेंडमेंट बि पेश कई, से जॻह रद्द कई वई। इन जे पोयों बैकग्राउंड इन जे पोयों इहो आहे त पीर साहिब जन जी असांजी लीडरशिप जी ख़्वाहिश हुई त गैर जमाती थियनि। उहा इन करे हुई जो असांजी सोच कुझु ईअं आहे त असां सम्झूं था त जमाती हुजण सां गॾु पॉलिटिकल पार्टीज़ जी इन्वॉल्वमेंट सां माण्हुनि में ॼण नफ़रतूं वधंदियूं लोएस्ट लेवल ताईं। अॻे डिस्ट्रिक्ट काउंसिल्स में पार्टीज़ जा नारा न हूंदा, पार्टी फ्लैग्स न हूंदा। ॿियो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो लोकल गवर्नमेंट जो जेको कमु आहे, बेसिक एम्यूनिटीज़ प्रोवाइड करणु, जीअं उन में को तफ़रक़ो न अचे, हिकिड़ी बुनियादुनि ते ॾिनियूं वञनि, सियासी बुनियादूं न थियनि। इन सां असां इहो फील था कयूं त कुझु नफ़रतूं वधियूं। ऑल्दो अनऑफिशियली त एफिलिएशन हूंदी आहे तव्हांजी पार्टीअ सां, पर तव्हां नथा सम्झो त जेकॾहिं जमाती बुनियादनि ते चूंडूं थियनि त इहा ख़बर पइजी वेंदी त अवाम वटि कहिड़ी सियासी जमात जी केतिरी अक्सरियत आहे? त हूअं बि ख़बर पइजी वेंदी आहे। एफिलिएशन त तव्हांजी हूंदी आहे कंहिं न कंहिं पार्टीअ सां, नालो न हूंदो आहे हुन पार्टीअ जो। जीअं ॾिसो न, स्पीकर जो स्पीकर इलेक्ट हिकिड़ी पार्टीअ जो थींदो आहे, जंहिं ॾींहुं स्पीकरशिप जो ओथ खणंदो आहे त उहो पार्टीअ खां ख़ारिज थी वेंदो आहे, न्यूट्रल हिकिड़ी एंटिटी थी वेंदी आहे। त हे जेको चेयरमैन या मेयर थिए, इहो बि असुलन उहो न्यूट्रल एंटिटी हुजणु घुरिजे, ताकी उहो बिना कंहिं पॉलिटिकल सोच जे सभिनी माण्हुनि खे हिकु करो करे हलाए सघे, हिकु करो करे उन्हनि खे एम्यूनिटीज़ प्रोवाइड करे सघे। हिकिड़ो हिन जो फ़ाइदो ज़रूरु आहे त जेका बाइंग सेलिंग थींदी हिकिड़े ज़माने में मेंबर्स जी, त उहा ख़तमु थी वेंदी। तव्हांजी फ्लोर क्रॉसिंग जो लॉ हिन में विझणु घुरिबो, जेको नाहे पयल, उहो बि असांजी सजेशन्स में हुयो त फ्लोर क्रॉसिंग ते लॉ ज़रूरु हुयो। हिकिड़ो माण्हू इलेक्ट पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे पैनल ते थिए थो मेंबर,
वो ईअं न थिए त सुभाणे वोट वरी वञे मुस्लिम लीग फंक्शनल वारे खे करे, अगरि करे त उहो डिस्क्वालीफाई थियणो। डॉक्टर साहब तव्हां छा चवंदो मुस्लिम लीग फंक्शन पारां जेका तजवीज़ ॾिनी वई तव्हां असांजी इन में पार्लियामेंट्री पार्टी में भी डिस्कशन थी साईं जन जेके ॾिना प्रपोजल्स। असां पॉलिटिकल पार्टी आहियूं, असांजे मंशूर में भी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंमें बल्दिया जा इलेक्शन कराइण, ऐं हे जेके नॉन पार्टी बेसिस ते जेके भी इलेक्शन्स थिया आहिनि उहे सभु जेके आहिनि डिक्टेटर फौजी जनरल उन्हनि कराया आहिनि। असांजो ख़्यालु इहो आहे त वधीक बहितर इहो थींदो त पार्टी बेसिस ते थिए ऐं उन में पार्टी जे सिंबल ते जीअं ईंदो माण्हू त उन में कंहिं तव्हां मतिलबु सुभाणे जेकॾहिं का हिन वक़्तु जेकॾहिं सिंध सरकार में MPs आहिनि या गवर्नमेंट आहे, सुभाणे जेकॾहिं कामयाबु थिए थी त पोइ इहो ॾिठो वेंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थी, ख़ुदा न ख़ास्ता फेल थिए थी बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे खाते में वेंदो। इंडिपेंडेंट हूंदा सभु उहे चेयरमैन वग़ैरह, सुभाणे जेकॾहिं उहे कमु न बि करे सघिया त पोइ कंहिंजे खाते में विझिजे त उहो कामयाबु विया या न विया। बाक़ी हाणे असां पॉलिटिकल माण्हू आहियूं ऐं पॉलिटिकली असां बि इहो चऊं था त पॉलिटिकली पार्टी बेसिस ते हुजे उहा वधीक बहितर थींदी। ऐं आहे बि उहा पॉलिटिक्स बि आहे, ईअं बि न आहे त कान उहा पॉलिटिक्स न आहे या चैरिटी आहे, उहे बि ज़ाहिर सियासी बुनियादनि ते इलेक्ट थी करे ईंदा, पार्टी बेसिस ते थिए। असां इन जी सपोर्ट कईसीं ऐं इहा ॻाल्हि जेकी फंक्शनल लीग चई उन्हनि खे असां सम्झाइण जी कोशिशि कईसीं त बहितर इहो आहे त पार्टी लेवल ते थिए ऐं हर को पंहिंजे सिंबल ते विढ़े, उन में ख़बर बि पवंदी ऐं उहा ज़िम्मेवारी बि हूंदी उन पार्टी जी ऐं उहो बहितर कमु बि थी सघंदो आहे। सियासत उहा थियणु खपे, पोइ उन ते हिननि बि एग्री कयो, शाबाश, वरी पोइ बि हिननि सपोर्ट कई असांजी। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, मकानी निज़ाम जी माना है त अवाम खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि ऐं इख़्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतकिली थी सघे, पर छा वजह आहे जो हर दौर में इहो जेको निज़ाम आहे पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम वियो आहे? मां इहो चवंदुमि त इहो जॾहिं बि इहो निज़ाम आयो आहे, इलेक्शन थी आहे, उन में हमेशह फ़ौजी डिक्टेटर करायो आहे। जमहूरी दौर में तमामु घटि थियो आहे, मथो उन जी अम्ब्रेला रही आहे। उनमें जेकॾहिं जमहूरी हुकूमतूं कराइनि ऐं उन खे सही तरीक़े सां ऑन करनि ऐं उहो वधीक बहितर आहे। MPA MNA उहे उन्हनि जो जेको आहे उहे कानून साज़ असेंबली जा मेंबर आहिनि ऐं पूरी दुनिया में उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त उहे वञी करे कानून साज़ी कंदा आहिनि। उनजो इहो कमु न हूंदो आहे त नाली साफ़ थिए या उन खे मॉनिटर करनि। लोकल लेवल ते जेके उते वेठा आहिनि नंढनि नंढनि ॻोठनि में, यूनियन काउंसिल में, शहरनि में, वार्डनि में, उहे बहितर अंदाज़ में उन खे मॉनिटर बि करे सघनि था। जेकॾहिं को उते प्रॉब्लम थींदो त पाड़े वारा उन्हनि खे जेको मेंबर हूंदो उन खे वठी करे टाउन कमेटी में वञी करे उन खे जल्दी इमीडिएट रिलीफ मिली सघंदो। बाक़ी हाणे सॼो बर्डन जेकॾहिं MPs ते हाणे आहे, MNAs ते आहे, उहो वरी पाण शहरियार ख़ान ॿ दफ़ा मेंबर रहियो आहे, उहो पाण इहे ॿुधाईंदो त केतिरो प्रेशर आहे। बहितर इहो आहे त उहो उन्हनि खे जेके आहिनि इख़्तियारात उन्हनि खे हेठि सतह ते हुजनि ऐं जेको सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे मेंबरनि जो कमु आहे उहो पंहिंजो कमु करनि। ऐं मां सम्झां थो जेके जहिड़े नमूने सां हाणे पंजाब में ऐं सिंध में ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में इहे सभु इहे बिल अची विया आहिनि ऐं जल्द इंशाअल्लाह ताला इलेक्शन्स बि थींदियूं। उन खां पोइ मथां इहे पॉलिटिकल प्रोसेस बि हली पियो आहे ऐं हाणे पहिरियों दफ़ो इक़्तिदार जी जेकी आहे मुंतकिली बि आराम सां सुहिणे नमूने सां हिकिड़े प्रेसिडेंट जी इलेक्शन थी बि वई आहे ऐं ॿियो प्रेसिडेंट हाणे 8-9 सेप्टेम्बर ते अची करे हलफ़ खणंदो। उन खां पोइ इहो प्रोसेस हलंदो, उन में इंशाअल्लाह ताला बहितरी ईंदी। शेर साहब, तव्हां हिन ते छा चवंदो? ॾिसो, जेका पहिरीं ॻाल्हि डॉक्टर साहब जन बि कई त हमेशह आमरनि जे दौर में इहे इलेक्शन्स थिया आहिनि ऐं उन्हनि सिस्टम्स आंदा आहिनि जमहूरियत जो। हिन में मुंहिंजे ख़्याल में असांजी पंहिंजी जमहूरी लीडर्स जी ग़लती आहे, उन्हनि में आमरनि जी का न आहे। डॉक्टर साहब त हाणे पीपल्स पार्टी जॉइन कई हींअर पोयां 5 साल, कहिड़ी रुकावट हुई पीपल्स पार्टीअ खे त इलेक्शन न पिया कराइनि। कोर्ट्स बि चवनि पिया, माण्हू बि चवनि पिया, हर माण्हू चए पियो न करायूं इलेक्शन, 5 साल गुज़री विया। ईअं ई पास्ट रिकॉर्ड तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो कढियो त उन्हनि जी हुकूमत में हूंदे कॾहिं बि इलेक्शन्स न थियो। सिस्टम्स 5 साल मुंहिंजे ख़्याल में वॾो टाइम हुयो जंहिंमें तव्हां हिकिड़ो सिस्टम त ठाहे पिया सघो। सिस्टम हिकिड़ो ठाहियो पियो वञे, मोटायो पियो वञे, ॿियो पियो आंदो वञे, 3-4 दफ़ा सिस्टम्स जूं इहे सभु शयूं थियूं। उनजे अलावा जेको तव्हां चओ त सिस्टम नाकाम रहियो आहे, मुंहिंजे ख़्याल में सिस्टम कोई बि नाकाम न रहियो आहे। इवन जेको 2001 वारो 2005 वारो हुयो, जेतिरी डेवलपमेंट असांजे इलाइक़नि में, इवन साईं वारनि जे इलाइक़नि में 2001 खां वठी 2009 ताईं थी आहे,
ओतिरी डेवलपमेंट ॿिए कंहिं दौर में मां न ॾिठी आहे। असां उन खां अॻु में ॾिठी आहे, न ही जेके गुज़िरियल 5 साल अॼु बि शिकारपुर डिस्ट्रिक्ट में रोड, रस्ता, स्कूल सभु शयूं तॾहिं जूं ठहियल आहिनि जेके उहे 8 साल में फंडिंग बि कई वई, डेवलपमेंट बि इलाही थी। हिननि लास्ट 5 सालनि में नओं रोड त जा, उन्हनि रोडनि खे रिपेयर बि न कयो त सिस्टम त मुंहिंजे ख़्याल में उहो बि ख़राबु न हुयो। सिस्टम हे बि सुठो आहे, हलाइण वारनि ते डिपेंड थो करे त उनखे वाकई पंहिंजी स्प्रिट में हलाइनि था जेको उनजो मक़सदु आहे या उनखे मिसयूज़ था कनि। डॉक्टर साहब तव्हां हिन ते छा चवंदो? मां त ईअं चवंदुमि त जेके आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जो कमु आहे उहो लोकल लेवल ते बिल्कुलु उन में असां पाण उन प्रोसेस जो हिसो रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बि 2001 में तमामु घणा मुलाज़िम इलेक्ट थी विया, वरी 2005 में पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हिसो वरितो ऐं उन में जेके फंड्स हुया उन हिसाब सां जेके मिलिया उते काफ़ी उते कमु थियो। पर ईअं चइजे त पोइ हिन में कमु कोन थियो, पोइ सरकार में बि काफ़ी कमु थियो। वॾा वॾा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, तमामु वॾा हाईवेज़ आहिनि या वॾियूं पुलियूं आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि या वॾा प्रोजेक्ट हॉस्पिटल्स आहिनि, जेके वॾा प्रोजेक्ट आहिनि उहे तव्हां डिस्ट्रिक्ट लेवल वारी जेकी फंडिंग में तव्हां नथा उहे ठाहे सघो, उनखे ज़ाहिर आहे उहो सूबो ई ठाहींदो आहे। उन में सूबाई सतह ते उहे तमामु घणो कमु थियो आहे। मां उहा पहिरियों ई इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं उहे लोकल लेवल ते जेकॾहिं सही नमूने सां इलेक्शन्स थियनि ऐं उहे नुमाइंदा हुजनि त उहा अञा वधीक बहितर अंदाज़ में पार्टी खे बि सपोर्ट थींदी। ऐं असां इन जे करे इहो सभिनी सां मुशावरत करे आंदो आहे। असांजी नियत बि इहा ई आहे। पोइ दफ़े सूरत हाल अहिड़ी रही जो पाण तव्हां ॾिठो त उन में का सही कंसेंसस पैदा न पई थिए, पर हाणे इहा माना इंशाअल्लाह ताला इहा बिल बि अची वियो आहे। उन में मूंखे लॻे थो त जेका सभु इन में मुतफ़िक़ बि आहिनि, इंशाअल्लाह ताला इलेक्शन बि थींदी ऐं जेको आहे ग्रास रूट लेवल ते असांजे मंशूर में आहे। मजबूरी थी वञे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, प्रॉब्लम बि अचनि था, पर मजबूरी उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं न करायो त पंजाब में नून लीग जी हुकूमत उन्हनि बि न करायो, बलूचिस्तान में ॿी हुकूमत उन्हनि बि न कराई, एनपी जी हुकूमत उन्हनि बि न कराई। सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ हालात अहिड़े क़िस्म जा, चूंकि हालात अहिड़े क़िस्म जा त इलेक्शन उन खां पोइ जेकी जहिड़े नमूने सां अमन अमान जी सूरत हाल, ख़ुदकश बमबार ऐं जेके सिचुएशन अमन अमान जी सूरत हाल त केतिरनि ॾहाकनि खां ख़राबु आहे। बलदियाती चूंडूं अञा डिले उन में ज़ाहिर आहे जेके 4 चीफ मिनिस्टर ॿिया सभु इहे वेठा हूंदा, उन में इहो फ़ैसिलो थियो हूंदो, उन में इहो थियो हूंदो त उन में इलेक्शन में वञूं त वधीक मता मुल्क खे नुक़सानु थिए, इन जे करे रहिजी वियो। हाणे हालात बहितर आहिनि, इंशाअल्लाह ताला हाणे बहितर थी वेंदा। अच्छा शेरा साहब, सिंध सरकार खे न बलदियाती निज़ाम जे ज़रिए अॻु जी भेट में वधीक इख्तियार मिलंदा, इन ते तव्हां छा चवंदो? हिकिड़ा इख्तियारात हूंदा आहिनि जेके एग्ज़ेक्टिव जा हूंदा आहिनि, उहे रखणु घुरिजनि सरकार खे पाण वटि। जेको लास्ट सिस्टम आयो उन में 2012 वारो जेको कुझु ॾींहं रहियो, उन में हिकिड़ा अहिड़ा सिस्टम्स हुया जेके ॾिना विया, रूल्स लॉज ॾिना विया जेके चीफ मिनिस्टर जा पावर्स हुया बेसिकली, उहे बि ॾिना विया मेयर्स खे, ऐं मेयर्स बि सिर्फ़ु कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे। त सिंध सरकार वटि हमेशह गवर्नमेंट हलाइणो उन्हनि खे आहे, आंसरेबल उहे आहिनि, उहे पंहिंजो को बि लॉ हूंदो, काई बि शइ हूंदी उन में अपर हैंड ज़रूरु रखंदा त रिट ऑफ गवर्नमेंट क़ाइमु रहे। ईअं न थिए त सुभाणे को मेयर हुजे, चेयरमैन हुजे, उहो पंहिंजी उन ज़िले खे या शहर खे इंडिपेंडेंट स्टेट सम्झे ऐं उते वेही पंहिंजो कमु शुरू करे छॾे। इन करे सिंध सरकार लाइ बि ज़रूरी आहे त उहे कुझु इख्तियारात अहिड़ा पाण वटि रखनि। तव्हां छा था चओ डॉक्टर साहब, इन सां आवाम खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? फ़ाइदो इन सां इहो थींदो त जेकी नुमाइंदगी आवाम जी, उहा जेकी हिकिड़ी पार्टिसिपेशन, उहा मिसाल जेको आहे तक़रीबन 3.5 लखनि मां मिसाल हिकिड़ो नुमाइंदो आहे, शहरियार कानून नुमाइंदो आहे, उते पोइ नंढड़ी सतह ते हेठीं लेवल ते यूनियन काउंसिल लेवल ते तमामु घणा उन्हनि जा नुमाइंदा मिली वेंदा। एरियाज़ जेके उहे उन्हनि जा विरहायल हूंदा, उहे बहितर अंदाज़ में उन्हनि खे जेको आहे माली इख्तियारात बि हूंदा, उते सफ़ाई आहे, ॿियो आहे टियों आहे, जेको इहो प्रॉब्लम रहियो आहे उहो उन सां उन काफ़ी फ़ाइदो थींदो। बाक़ी रहियो सवाल इहो त जीअं शहरियार ख़ान चयो त ॿिटो निज़ाम या जेकी पहिरियों जेकी उन ते कंट्रावर्शियल जेकी ॻाल्हि थी, उहा बि इन जे करे ई थी त उहे तमामु घणा, मां जीअं पहिरियों ई ॻाल्हि कई, उहे पावर्स जेके आहिनि उहे घुरणु चाहिनि पिया, उहे न हुजनि ऐं उहो मथां हिकिड़ो जेको आहे चेक एंड बैलेंस हुजे। चीफ एग्जीक्यूटिव कंहिं बि पार्टी जो, अॼु पीपल्स पार्टी जो चीफ मिनिस्टर आहे, सुभाणे कंहिं ॿी पार्टी जो बि थी सघे थो, पर उहे जेके आहिनि चीफ एग्जीक्यूटिव वारा पावर्स जेके आहिनि, फुल फ्लेज जेको चीफ मिनिस्टर आहे, जेको हक़ हुकुमरानी आहे, उहा चीफ मिनिस्टर जी आहे आइन में, कानून में, त उहा उन खे हुजणु खपे। बाक़ी हेठि जेको आहे जेको बि थिए उन खे
बहितर अच्छा, सम्झो। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ मां तव्हां खां पुछणु चाहींदमि शहरियार साहब, त छा इहो निज़ाम जेको आहे मुतनाज़ा न हूंदो, छा सॼी सिंध में हिकु जहिड़ो निज़ाम हूंदो? इन जो सवाल जो जवाबु मां तव्हां खां वठंदमि ब्रेक खां पोइ। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। शहर साहब, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, छा इहो बिल मुतनाज़ा न हूंदो, सॼी सिंध में हिकु जहिड़ो जेको आहे सो लागू थींदो निज़ाम, ऐं इन सां तव्हां सम्झो था त शहरी ऐं ॿहिराड़ी वारी आबादी जो फ़र्क़ु ख़तमु थी वेंदो? ॾिसो, आबादी शहरी ऐं ॿाहिराड़ीअ वारो फ़र्क़ु त ख़तमु न थींदो, पर मुतनाज़ा एॾो न रहंदो जेॾो पोयों हुयो। छो करे हे माण्हुनि जी ख़्वाहिशातनि मुताबिक़ आंदो वियो आहे। पोयों जॾहिं सिस्टम आयो हुयो 2012 वारो, तव्हां ॾिठो त अवाम कीअं रोडनि ते हुयो, कीअं एहतजाज थिया, माण्हू मारिया विया, ॾाढा गोड़ थिया। उहो उन्हनि माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त इहो ख़तमु कयो ऐं 79 वारो आयो। हाणे 79 वारो आयो आहे, कुझु बहितरनि सां गॾु आयो आहे। त मुतनाज़ा मां हिनखे न सम्झंदुमि, पर असां अगरि इहो सोचूं त डिवाइड फौरन ख़तमु थी वेंदो अर्बन रूरल जो, त न, उहो फौरी कोन ख़तमु थींदो। तव्हांजा जेके शहरी इलाइक़ा आहिनि ऐं जेके देहाती इलाइक़ा आहिनि, उन्हनि में इलाही घणो डिफरेंस आहे, त उहो डिफरेंस ईअं रातो वाह नथो ख़तमु थी सघे। ऐं शहरनि जूं ज़रूरियात ॾिसंदे तव्हांखे कुझु पावर्स हिकिड़ा अहिड़ा ॾियणा था पवनि शहरनि में, जेके तव्हां देही इलाइक़नि में नथा ॾेई सघो। ईअं ई देही इलाइक़नि जा कुझु पावर्स आहिनि जिन जी शहरनि में का कैटल कॉलोनीज़ इहो अहिड़े क़िस्म जूं शयूं जिन जी शहरनि में एॾी रेलेवेंस कान्हे। त इहो थोरो डिफरेंस अर्बन रूरल डिवाइड असां वटि आहे, इहो रहंदो ऐं इहो आहे, इन सां ख़तमु। अच्छा डॉक्टर साहब, MQM पारां हिन बिल जी मुखालफ़त त कई वई, पर अवामी रेफरेंडम जी बि ॻाल्हि कई वई, इन ते तव्हां छा चवंदव? मां गुज़ारिश कयां त MQM जेको अॼु लीडर ऑफ द अपोज़िशन जी तक़रीर मां ॿुधी, उन जेको उनखे 2001 वारो निज़ाम जेको आहे, उन खे बि ईअं न सम्झो त असां हरूं भरूं उहो निज़ाम हुजे। बाक़ी जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे हिकु जहिड़ो निज़ाम आहे, त हिकु जहिड़ो निज़ाम न आहे। मेट्रोपॉलिटन सिटी जा जेके आहिनि पंहिंजा रूल्स आहिनि वर्ल्ड वाइड, उन हिसाब सां वर्ल्ड वाइड मेट्रोपॉलिटन सिटी जे हिसाब सां कराची खे वधीक इख़्तियारात आहिनि। ऐं उन में इहो आहे त उन में जीअं माना असां जीअं ॿिटो निज़ाम इहो आहे त अॻे हिते जीअं तव्हां पाण ॾिठो त हैदराबाद हिकिड़ो वॾो ज़िलो, उन खे टोड़े करे 4 ज़िला कया विया, ऐं ॿियो खोड़ ज़िला जेके आहिनि जैकाबाद खे 2 हिसनि में तक़सीम कयो वियो, कशमोर ऐं जैकाबाद, कंबर, शहजाद कोट ऐं लाड़काणो तक़सीम कया विया। वरी हिते वरी सभु जेके बि गॾु करे सभु 5 ज़िलनि खे कराची में उहो गॾु कयो वियो, वरी हिकिड़ो ई माना ज़िलो करार ॾेई करे उहे जेके आहिनि 18 टाउन में उन में विरायो वियो। असां उन में हाणे हिन में असां ज़बरदस्त निज़ाम आंदो आहे। उहो इहो आंदो आहे त 5 ई डिस्ट्रिक्ट काउंसिल्स बहाल करे छॾियूं आहिनि, उन्हनि जी पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन हूंदी। उन सां गॾोगॾु मेट्रोपॉलिटन सिटी जे हिसाब सां पूरे कराची जे मथां मेयर या जेको बि नालो ॾियूं उहो वरी उहो अलहदा हूंदो। ऐं ख़ासि तौर ते जीअं ईअं आम तौर ते इहो महसूसु कयो वेंदो आहे कराची जे हवाले सां त ॿाहिराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि कराची वारा, उन्हनि ते घणो ध्यानु ॾिनो न वेंदो आहे। ऐं पुराणे ज़माने में इहो निज़ाम अॻे हो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बि हुई कराची जे अंदरि, उहा बि बहाल कई आहे। इन हिसाब सां मां सम्झां थो त जेके बि आहिनि ॻाल्हियूं या जेके बि प्रॉब्लम्स आहिनि या जेके बि ज़मीनी हक़ाइक़ आहिनि, उन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखी करे हे अहिड़ो सुठो कानून पास कयो आहे। उनमें इख़्तियारात बि जेके आहिनि उन खां जेके आहिनि 79 वारे खां कुझु घणा ॾिना आहिनि ऐं काफ़ी ॾिना आहिनि जेतिरा पॉसिबल आहिनि। उनमें बहितरी जी कोशिशि कई आहे। जीअं शहरियार ख़ान चयो त उन में को हे हाणे को फाइनल न आहे, खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके थी सघे थो त उहे इंसान खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, कमेटी वेठी, पार्टी वेठी, कंसल्टेशन थी, पर उन में बहितरी जी गुंजाइश आहे। हे हिकिड़ो कानून आहे, उन में सिंपल मेजॉरिटी में वरी उन में का बि अमेंडमेंट सिंध गवर्नमेंट या सिंध हुकूमत या सिंध असेंबली करे सघे थी। अच्छा, सिंध असेंबली में अॼु हिकिड़ो जेको आहे सो ॿियो बिल बि मंज़ूर थियो त यूनिवर्सिटीज़ बाबति त समूरी यूनिवर्सिटियुनि जा इख़्तियार गवर्नर बदिरां वॾे वज़ीर खे हूंदा। इन ते तव्हां छा चवंदो? छा हिन सां सिंधी शागिर्दनि जी दाख़िला जो मसइलो हल थी वेंदो, जेको काफ़ी वक़्त खां जेको मसइला हुया त सिंधी शागिर्दनि जी दाख़िला ॼण कराची जी यूनिवर्सिटियुनि में थिए ई न? सुठो तव्हांजो इहो क्वेश्चन आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जहिड़े नमूने सां जीअं ॿिया जीअं पोइ माना मुशरफ सरकार जी सभु जेके इख़्तियारात आहिनि उहे कोशिशि कई वई त उहे हिकिड़े पासे डाइवर्ट कया वञनि, पर मां तव्हांखे इन जे हवाले सां ॿुधायां त असांजो प्रेसिडेंट ज़रदारी साहिबु, इहे सभु इवन ज़िलनि जा इख़्तियारात बि प्रेसिडेंट वटि आहे, उन सभु पंहिंजा इख़्तियारात वापसि करे जेके माना असां वटि जेको पार्लियामानी जमहूरी निज़ाम आहे उन तहत उन वापसि कया। अहिड़ी तरह हिते जेके इख़्तियारात तमामु घणा ग़ैर ज़रूरी गवर्नर वटि हुया
उहे ऐं हितां सिंध जे माण्हुनि जी डिमांड बि हुई, उहे वापसि कया विया आहिनि। यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट आहे या ॿिया यूनिवर्सिटीज़ जा जेके मसइला आहिनि, छाकाणि त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी तॾहिं थींदी, मां जीअं पहिरियों तव्हांखे चयुमि त जेको असांजो चीफ मिनिस्टर आहे, चीफ एग्जीक्यूटिव, उहो पावरफुल हूंदो। बाक़ी गवर्नर उहो वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, उहा हिकिड़ी सेमिनरियल पोस्ट आहे। जीअं प्रेसिडेंट हाणे आहे ममनून हुसैन, तीअं गवर्नर अॻे वाकई पावरफुल हुया, उन्हनि तमामु घणा इख़्तियारात आहे। इहा जेकी शिकायत जेकी रही आहे असांजे सिंधी शागिर्दनि जी, ऐं उहा इन जे करे रही आहे जो उन में कुझु अहिड़ी शयूं थियूं, विच में अहिड़ा कानून पास थिया, दरवाज़ा बंदि थिया, उन में मां सम्झां थो सिंधी शागिर्दनि खे फ़ाइदो थींदो थ्रू आउट सिंध। कंहिं बि यूनिवर्सिटी, कंहिं बि कॉलेज में जॾहिं चीफ एग्जीक्यूटिव सिंध जो जेको चीफ मिनिस्टर हूंदो आहे, उहो पूरो इलेक्टेड हूंदो आहे, माना कराची खां वठी कश्मीर ताईं उन खे माण्हू वोट कंदा आहिनि, ऐं उनखे इहा ख़बर बि हूंदी आहे प्रॉब्लम्स जी, ऐं उहो बहितर अंदाज़ में हल बि करे सघंदो आहे। गवर्नर त हिकिड़ो नॉमिनेट हूंदो आहे, उहो इलेक्टेड हूंदो आहे, उन में सिंधी शागिर्दनि खे बि फ़ाइदो थींदो, सिंध खे बि फ़ाइदो थींदो। शहर साहिब, इन आख़िरी सवाल जो जवाब मां तव्हां खां वठणु चाहींदमि, छा इन तरमीम खां पोइ, इन बिल जी मंज़ूरी खां पोइ सिंधी शागिर्दनि ते तालीमी इदारनि जा दर खुली सघंदा? ॾिसो, असां सिर्फ़ु उमेद करे था सघूं त इहे दर खुलनि, इहो मिसयूज़ न थिए। बाक़ी तव्हांजे टिनी सूबनि में इहे एजुकेशन जा पावर्स चीफ मिनिस्टर वटि आहिनि, हिते बि ईअं ई हुजणु घुरिजे। इहो पोयां 5 साल बि चवंदा रहियासीं, तंहिं महिल गवर्नमेंट जूं ॿियूं मजबूरियूं हुयूं। हिन वक़्तु हाणे उहे मजबूरियूं न आहिनि त गवर्नमेंट इहो हाणे कयो, पर इन में असां उमेद ई था करे सघूं त असांजो चीफ मिनिस्टर साहिबु कोई कमिटीज़ कहिड़ी, अॼु त चीफ मिनिस्टर साहिबु फ्रेंकली असांखे ईअं बि अची चई वियो, चयोसीं साईं हाणे इहो कयो त अथव, पर घटि में घटि माण्हू सुठा रखिजो, वाइस चांसलर्स अहिड़ा माण्हू रखिजो जेके इन खे सही नमूने में संभालनि। चई इहे बि मां तव्हांजी सलाह सां रखंदो, त अगरि ईअं थिए थो सभिनी जे कॉन्सेंट सां, बहितर माण्हू जेके मेरिट ते अचनि, असांजी सिंध जी तालीम हूअं ई सफ़ा तबाह लॻी पई आहे, त उनखे बहितर बणाइण लाइ माण्हू जेके मेरिट ते सुठे नमूने में ईंदा, पोइ वञी सिंधी शागिर्दनि जा मसइला हल थींदा। तव्हां ओपन मेरिट जी ॻाल्हि कंदो, अगरि ओपन मेरिट छॾींदो कराचीअ में, त ॿाहिरियालीअ जो शागिर्द शहरी शागिर्द सां नथो कॉम्पीट करे सघे, मेरिट ते हो तव्हां खां हावी थी वेंदो। तव्हां कोटा सिस्टम था आणियो, कहिड़े तरीक़े सां था आणियो, दुनिया में कोटा खे डिस्करेज थो कयो वञे, को अहिड़ो लाइ अमल सुठी टीम हूंदी उहा ठाहे सघंदी त सिंधी शागिर्दनि खे कीअं फ़ाइदो ॾिनो वञे। वॾी महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्त ते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।